दोस्तों अॼु नई अपडेट सां हाज़िर आहियां। अमर ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों किनालनि जा मसइला हल थी विया, तव्हां ॾिठो रोड रस्ता खुली चुका आहिनि ऐं वरी नई ख़बर बि ड्रामनि जे हवाले सां अची चुकी आहे। असांजो मौज़ू आहे ड्रामनि ते ऐं ड्रामा ऐं किनालनि जा मसइला ॻंढिया पिया आहिनि, छो त किनाला जेको ठहिनि पियूं, रोड रस्ता बंदि हुया त अदाकार शूटिंग खां महरूम थी विया, शूटिंग सॼी जेको आहे न अध में रहिजी वई। अहिड़े हिसाब सां हाणे रोड रस्ता खुली विया आहिनि, काफ़ी अदाकारनि मैसेज बि कया आहिनि, पोस्टूं बि रखियूं आहिनि त बाबा हाणे असां ड्रामे जी तयारी कयूं पिया। हाणे तमामु जल्द जेका ड्रामा अधूरा रहियल आहिनि, जेका नवां शूट थी रहिया आहिनि, जेको फिल्मूं शूट थी रहियूं आहियूं, जेको अधु में रुकिजी वियूं 2-3 ॾींहं जे लाइ, त उहो हाणे वरी कमु स्टार्ट थी वेंदो ऐं तमामु जल्द जेको आहे इहे ड्रामा वरी ॿी स्टार्ट थी वेंदा। ऐं काफ़ी दोस्तनि लिखियो त पापनगर ड्रामे जे बारे में ॿुधायो। उन्हनि दोस्तनि खे मां चवंदुसि पापनगर ड्रामो थी सघे थो त इन धरणनि जे करे शूटिंग उन्हनि जो बि मुतासिर थियूं आहिनि मथां। हाणे का नई अपडेट जीअं आई त नई अपडेट में असां बि तव्हांखे ज़रूरु ॿुधाए छॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हां थी सघे वीडियो आख़िर ताईं ॾिठो आहे, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त।